बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर रोशनदीन कौरे जो मूजिब टंडो ग़ुलाम अली थाणे जे हद ॻोठ काज़ी फ़तेह मोहम्मद में ख़ासकेली बिरादरी सां तालुक़ रखंदड़ अली मुख़्तियार ख़ासकेली जे घर खे बाहि ॾेई साड़ण वारे केस में जवाबदार गिरफ़्तार थियण ख़िलाफ़ केस जी फ़रियादी औरत मसमात शीना ख़ासकेली पंहिंजे मुड़ुस अली मुख़्तियार ख़ासकेली ऐं पुट सां गॾिजी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चए थो 21 मई ते ॻोठ जे बासर वॾेरे असांजे घर ते काह करे घर खे बाहि ॾेई अलह तलह साड़े छॾियो आहे, जंहिंजो केस टंडो ग़ुलाम थाणे ते दाख़िल आहे, पर हिन महिल ताईं पुलिस कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे, जंहिं सबबि बासर जवाबदार केस जी जांच ते असर अंदाज़ थी असांखे हिरासा करे रहिया आहिनि। हुन चयो त असां मिसकिन माण्हुनि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। घर ऐं सामान सड़ी वञण बाद खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं, पर टंडो ग़ुलाम अली पुलिस जेका जवाबदार धुर सां मिलियल आहे ॻरी रिश्वत वठी केस में जांच बचाए केस ख़ारिज करे रही आहे। हुन चयो त हुन वक़्तु बि असांखे बासर जवाबदारनि मां वधीक जान ऐं माल जो ख़तरो आहे। जवाबदार धुर असांखे अञा वधीक ॻरा नतीजा भोगण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि DIG हैदराबाद ऐं SSP बदीन खां मुतालबो कयो त बाहि जे केस में आज़ाद घुमंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जान माल जो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां अलामती बुख हड़ताल कंदासीं।